नाज़िन भंबोर लग आलमाणी फार्म वेझो खारड़ो आउटलेट जो दरवाजो टुटण ऐं माहीगिरनि जे अच वञ जो रस्तो बंद थी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ख़ालिद जतोई। जी तो नाज़रीन इन वक्त अस मौजूद आहियूं साइली पट्टी जे खारड़े कट वटि आउटलेट वटि इन जो दरवाज़ो जो मुकम्मल तबाह थी वियो आहे ऐं केतिरनि ई ॻोठनि ऐं माहीगिरनि जे अच वञ जो रस्तो जेको आहे सो मुनक़ता थी वियो आहे। अचो तो हिते मौजूद कुछ ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे उहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जो हिकु खारड़ो कट आहे ऐं जेको सामूंडी पाणी जेको आहे उनजो जेको छोड़ जेको चाड़ थींदो आहे उन चाड़ खे रोकण लाइ ई दर हया विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेके असांजा जेके ॾह ॻोठनि में जेको बि बरसाति जो जेको नुक़सानकारियूं जेको थियनि था ऐं पाणी थिए थो उहो उन ॻोठनि में दाख़िल न थिए उन लाइ दर हया विया आहिनि। ऐं तक़रीबन 20 सालनि खां ही ज़बून बणियल आहिनि। हिन जी हालत तमामु ख़राबु आहे। जॾहिं बि सामूंडी चाड़ थींदो आहे पाणी वधंदो आहे त इहो पाणी असांजे ॻोठनि में दाख़िल थींदो आहे। असांजूं ज़मीनूं असांजा फसल असांजूं आबादियूं नुक़सान थींदो आहे। हिकिड़ो त पहिरीं जेको इहो सब्जियुनि जो रेट कोन्हे, ॿियो वरी ही खारो पाणी जॾहिं उन में दाख़िल थिए थो त असां तमामु घणा परेशान आहियूं। रहीम साथियों असी हिते जेको ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ॾाढी तकलीफ़ थी आहे असांखे, छो त ही तेलकोमीरपुर साकरो लकवस्टल हाईवे में केतिरा ई ॻोठ आहिनि जेके तमामु घणा ॻोठ आहिनि जंहिंजा माईगर ऐं माल माण्हू सभिनी जो अचणु रोज़गार सभई हिन पुल सां आहे। पुल तमामु पुराणी पुल आहे जेका मुंहिंजी यादस में अचे थी त उन वक़्तु हिन जेको कमु थियल आहे पोयां जो रिपेयरिंग जो को बि कमु न आहे थियल आहे, जंहिंजा दरवाज़ा बिल्कुलु नाकारा थी चुका आहिनि। जॾहिं बरसाति पए थी त पोइ बि माण्हू खे ख़तरो थिए थो। हाणे त हुई जेको समुंड जो पाणी आहे ॾींहं ॾींहुं ॻोठ ॿोड़ींदो थो वञे। जेके आबादियूं आहिनि मिठे पाणी जी जेका नहर आहे उनखे बि तक़रीबन उन में दाख़िल थी रहियो आहे। रस्ता मुकमल तौर ॿई ख़तमु थी चुका आहिनि। सो असां आला अख़्तरनि खां अपील था करियूं, DC ठटो खे अपील था करियूं त ख़ुदा हे जेके ॻोठण आहिनि ऐं माईगर माण्हू आहिनि इन्हनि खे महफ़ूज़ कयो वञे ऐं हिननि जी साह जेको आह ॿुधी वञे ऐं इहे पुल जो कमु करायो वञे। ख़ालिद अज़ीज़ जतोई, मेहरान TV न्यूज़ भंबोर।